बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आज़म ऐं अॼु मां एडोब फोटोशॉप CS6 कंप्लीट सिंधी कोर्स जो लेसन नंबर 4 खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। लेसन नंबर 3 में दोस्तों पाण ही कुझु टूल कवर कया ऐं गॾोगॾु पाण एडिट मेन्यू में जेके ऑप्शन आहिनि इहे बि सिखिया। ऐं हिन लेसन में पाण दोस्तों सिंधी जी सेटिंग करणु सिखंदासीं त एडोब फोटोशॉप में सिंधी टाइप करण लाइ कहिड़ी कहिड़ी सेटिंग करणु घुरिजे ऐं गॾोगॾु ही टूल ऐं हिन में जेके अंदरि बाक़ाइदा टूल आहिनि इहे सिखण जी कोशिशि कंदासीं। तो दोस्तों सभ खां पहिरीं का नई फाइल ठाहींदासीं, Ctrl+N, या वरी दोस्तों फाइल में अची न्यू ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों हिन खे नालो ॾींदासीं लेसन 4 ऐं दोस्तों ओके कंदासीं। दोस्तों टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची लिखंदासीं। पहिरीं दोस्तों इंग्लिश में लिखंदासीं। ही दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त इंग्लिश में सही लिखी चुको आहियां मां। हाणे दोस्तों हिन खे ड्राईंदासीं ऐं दोस्तों सिंधी लैंग्वेज सिलेक्ट कंदासीं, चाहे सिंधी कयूं या उर्दू कयूं, पर दोस्तों हिते लिखंदासीं सही नमूने सां न लिखी रहियो आहे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त सही नमूने सां न लिखाई थी रही आहे, त उन लाइ दोस्तों हिन खे हितां कट कंदासीं, Ctrl+O कंदासीं डेस्कटॉप ते। दोस्तों हिते ही हिकु मां फाइल ठाहे रखी आहे, हुन ते डबल क्लिक करे ओपन कंदुसि ऐं हिन खे खणी ईंदासीं पंहिंजी फाइल ते। दोस्तों हिन जी साइज़ वॾी आहे, हिन खे नंढो कंदासीं। इंटर कंदासीं ऐं Ctrl+0 प्रेस कंदासीं। ही दोस्तों फिट ऑन स्क्रीन थी वेंदो। हाणे दोस्तों हिन खे सिलेक्ट करे ऐं लिखंदासीं। ही दोस्तों हाणे तव्हां ॾिसी सघो था त पाण लिखी रहिया आहियूं, जेको चाहियूं पाण लिखी सघूं था दोस्तों। त दोस्तों हिकु त इहो तरीक़ो आहे लिखण जो। ॿियो दोस्तों ॿियो हिकु तरीक़ो आहे जेको मां तव्हां खां शेयर करे रहियो आहियां। 3 लेसन में मां तव्हांखे ॿुधायो त दोस्तों हिते एडिट में अची सेटिंग कबी आहे ऐं पोइ सिंधी पाण लिखी सघूं था डायरेक्ट। त दोस्तों हिन खे डिलीट कंदुसि ऐं हिते अची हिन खे बि क्लोज़ कंदासीं ऐं हाणे दोस्तों पाण एडिट में हलंदासीं ऐं हिते अची दोस्तों जर्नल में वेंदासीं। जर्नल में वञी टाइप ते क्लिक कंदासीं ऐं हिते अची दोस्तों मिडल स्टूडेंट ते क्लिक कंदासीं। ओके ऐं दोस्तों हिते टाइप ते अची क्लिक कंदासीं। टाइप ते क्लिक करे लैंग्वेज ऑप्शन ते क्लिक कंदासीं ऐं ईस्ट एशियन फीचर ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों हाणे लिखण जी कोशिशि कंदासीं। न बि दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हीउ सही न लिखी रहियो आहे। या सॼी सेटिंग मुकमिल करण खां बाद में दोस्तों वरी बि सही न लिखी रहियो आहे, इन करे छो त दोस्तों पाण फोटोशॉप खे रीस्टार्ट न कयो आहे। त दोस्तों हिन खे क्लोज़ कंदासीं ऐं दोस्तों फोटोशॉप खे ॿीहर ओपन कंदासीं। फोटोशॉप ओपन थी चुको आहे दोस्तों। हाणे नई फाइल ठाहींदासीं। हिन खे नालो ॾींदासीं, ओके कंदासीं। हाणे दोस्तों टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों हितां अची सिंधी खे सिलेक्ट कंदासीं ऐं हिते क्लिक करे लिखंदासीं। हीअ असल में दोस्तों लिखिजी त वियो आहे पर नज़र न अची रहियो आहे, छो त दोस्तों ही एडोब फोटोशॉप सिंधी खे चङी तरह सपोर्ट न करे रहियो आहे। दोस्तों हिन खे यस ते क्लिक कंदासीं ऐं मूव टूल ते क्लिक करे हिन खे छिकींदासीं। हाणे दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हीउ नज़र अची रहियो आहे। दोस्तों असल में इहो थोरो घणो मसइलो हूंदो आहे हिन में, इन करे मां हीउ यूज़ न कंदो आहियां ऐं मां जेको पहिरीं तव्हांखे तरीक़ो ॿुधायो उहो ई यूज़ कंदो आहियां। त दोस्तों हिन जो फ़ॉन्ट मटाईंदासीं। हिते अची दोस्तों इंग्लिश ते क्लिक कंदासीं ऐं हिन जो फ़ॉन्ट सर्च कंदासीं। इंटर। दोस्तों हिन जो फ़ॉन्ट मटिजी चुको आहे पर हीउ नज़र न अची रहियो आहे। उन लाइ दोस्तों वरी टिक ते क्लिक कंदासीं ऐं वधाईंदासीं। त दोस्तों ही तव्हां ॾिसी सघो था त हिन जो फ़ॉन्ट चेंज थी चुको आहे। ईअं दोस्तों पाण सिंधी टाइप करे सघूं था। मां तव्हांखे वधीक टाइप करे ॾेखारियां त उन लाइ दोस्तों सिंधी खे सिलेक्ट कंदासीं ऐं वरी टेक्स्ट टूल सिलेक्ट करे हिते अची लिखंदासीं। ही दोस्तों मां पाकिस्तान लिखी चुको आहियां पर ही नज़र न अची रहियो आहे। उन लाइ दोस्तों वरी यस वारी टिक ते क्लिक कंदासीं।
मूव टूल सिलेक्ट करे इन खे एॾा वॾा कंदासीं त हीअ दोस्तो नज़र अची रहियो आहे। अहिड़ी तरह बि दोस्तो तव्हां टाइप करे सघो था। पर दोस्तो जेकॾहिं तव्हां सिंपल टाइप करणु चाहियो था त दोस्तो तव्हांखे जेको पहिरियों मां तरीक़ो ॿुधायो उहो यूज़ करे तव्हां लिखंदव त सिंपल ऐं सुठे तरीक़े सां लिखी सघंदव। उन लाइ दोस्तो उहा साॻी फाइल मां वीडियो जे लिंक में ॾेई छॾींदुसि, तव्हां हुतां हुनखे डाउनलोड करे यूज़ करे सघो था। जेकॾहिं दोस्तो तव्हां इहा सेटिंग करे चुका आहियो त वरी एडिट में अची ऐं दोस्तो साॻी तरह अची जर्नल में ऐं हिते टाइप में अची हिन खे साॻियो वापसि एस्ट एशियन ते क्लिक कंदासीं। ओके ऐं दोस्तो टाइप में अची लैंग्वेज ऑप्शन में अची डिफॉल्ट फीचर ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तो वरी पाण फोटोशॉप खे क्लोज़ कंदासीं ऐं ॿीहर फोटोशॉप खे ओपन कंदासीं। ऐं न्यू फाइल ठाहींदासीं। फाइल में अची न्यू नालो ॾींदासीं। हीअ न्यू फाइल थी चुकी आहे दोस्तो। हाणे टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची दोस्तो सिंधी सिलेक्ट कंदासीं, लिखंदासीं। दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त सही न लिखी रहियो आहे। हाणे दोस्तो पाण हिन गोल निशान ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तो फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं। साॻी फाइल खे ओपन कंदासीं ऐं हिन खे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं पंहिंजी फाइल ते। हीअ दोस्तो वॾी फाइल आहे। ज़ूम आउट करे ऐं हिते विच ते हाणे हिन खे ओके इंटर कंदासीं ऐं कंट्रोल 0 प्रेस कंदासीं फिट ऑन स्क्रीन ऐं दोस्तो हाणे हिन खे सिलेक्ट कंदासीं ऐं लिखंदासीं। हीअ दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त सही लिखिजी रहियो आहे। त दोस्तो मां बि तव्हांखे इहो ई चवंदुसि त तव्हां हिन खे यूज़ करे लिखो त बहितर लिखी सघंदव। उमेदु आहे दोस्तो त अॼु जी ही सेटिंग तव्हांखे वणी हूंदी। ऐं दोस्तो वधूं था अॻिते। उन खां बाद में दोस्तो पाण हीअ टूल सिखण जी कोशिशि कंदासीं ऐं हिन में अंदरि जेके बक़ाया टूल आहिनि इहे सिखण जी कोशिशि कंदासीं। उन लाइ दोस्तो पहिरीं का तस्वीर ओपन कंदासीं, कंट्रोल ओ ऐं दोस्तो हिते का बि तस्वीर ओपन करे रहियो आहियां। जेकॾहिं दोस्तो मां चाहियां त हिते बि उहो कलर हुजे जेको मुंहिंजी कमीज़ ते आहे त दोस्तो ऐं हिते अची क्लिक कंदुसि। तव्हां दोस्तो ॾिसी रहिया आहियो त हिते उहो कलर अची चुको आहे। ऐं दोस्तो ब्रश टूल सिलेक्ट करे हिते पाण उहो कलर करे सघूं था। कंट्रोल Z कंदासीं, कंट्रोल अल्ट Z, ॿीहर अंडू थी वियो। ऐं दोस्तो वरी हिन टूल खे सिलेक्ट करे ऐं जेकॾहिं दोस्तो पाण खे मुख़्तलिफ़ कमु करिणो पवंदो आहे, जेकॾहिं दाणा वग़ैरह गाइब करण लाइ बि हिन खे यूज़ कयो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ कलर मिक्स करण लाइ बि हिन खे यूज़ कयो वेंदो आहे। जेकॾहिं दोस्तो मसलन मां पंहिंजे फेस ते क्लिक कंदुसि त उहो कलर हिते अची वियो। जेकॾहिं जिथे बि मां क्लिक कंदुसि त उहो कलर अची वेंदो। हिते क्लिक कंदुसि त उहो कलर अची चुको आहे। दोस्तो जेकॾहिं मां हिते क्लिक कयां त उहो कलर अची चुको आहे। वारनि ते क्लिक कंदुसि त ब्लैक कलर अची चुको आहे। ऐं दोस्तो जिथे बि मां क्लिक कंदुसि उहो कलर अची वेंदो। ऐं हुन खां जेको नेक्स्ट आहे दोस्तो 3D मटीरियल आई ड्रॉपर टूल। हिन खे दोस्तो सिलेक्ट कंदासीं। पर दोस्तो हीउ कमु न करे रहियो आहे छो त दोस्तो हीउ चई रहियो आहे तव्हांजो जेको ग्राफिक्स जो ड्राइवर आहे उहो कमु न करे रहियो आहे। त दोस्तो हिन खे पाण छॾियूं था ऐं अॻिते सिखण जी कोशिशि कयूं था। उन खां जेको नेक्स्ट आहे दोस्तो कलर सैम्पलर टूल। हीउ दोस्तो मुख़्तलिफ़ 4 कलर गॾु सिलेक्ट कंदो आहे। जेकॾहिं तव्हां 4 कलर गॾु कंहिं शइ में इस्तेमालु करणु चाहियो था त उहे सिलेक्ट करे सघो था। जेकॾहिं 3 करणु चाहियो था, 2 करणु चाहियो उहे बि करे सघो था। पर दोस्तो 4 कलर खां मथे हीउ सिलेक्ट गॾु न कंदो आहे। सिर्फ़ु 4 कलर ई गॾु सिलेक्ट करे सघे थो। मसइलन मां हिकु हीउ कलर सिलेक्ट कयो, हिकु हीउ कयुमि ऐं हिकु हीउ कलर सिलेक्ट थो कयां ऐं हिकु हीउ वारनि वारो कलर सिलेक्ट थो कयां त हीउ दोस्तो हिते मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाए रहियो आहे त हिन कलर जो छा रेटिंग वग़ैरह आहे उहा शो थी रही आहे। उन खां दोस्तो जेको नेक्स्ट टूल आहे उहो आहे रूलर टूल। रूलर टूल असल में दोस्तो तव्हांखे ख़बर हूंदी त रूलर लॻाइण लाइ हिन खे यूज़ कयो वेंदो आहे। मसइलन हीउ मां रूलर लॻायो हिते त हिन साइड ते लॻायां। हीअ असल में दोस्तो कंहिं शइ जी लेवल ॾिसण लाइ यूज़ कयो वेंदो आहे। उन खां बाद में आहे दोस्तो नोट टूल। नोट टूल असल में दोस्तो जेकॾहिं पाण कंहिंखे तस्वीर में को मैसेज मोकिलणु चाहियूं त उहो बि मोकिले सघूं था। मसइलन मां हिन खे हिते क्लिक कंदुसि ऐं हिते लिखंदुसि
हीउ दोस्तो हुन ॾे मैसेज वेंदो हलियो, जेकॾहिं उहो अची हिन ते क्लिक कंदो त मैसेज खुली वेंदो ऐं उहा आसानी सां पढ़ी सघे थो ऐं ॿिए कंहिंखे ख़बर बि न पवंदी। हीउ दोस्तो उन लाइ यूज़ कयो वेंदो आहे। ऐं उनखां जेको नेक्स्ट आहे उहो आहे काउंट टू। असल में दोस्तो हिन खे नंबरिंग लॻाइण लाइ यूज़ कयो वेंदो आहे। मसलन मां हिते नंबरिंग लॻायां 1 2 3, इन हिसाब सां जेकॾहिं दोस्तो पाण को कमु करे रहिया आहियूं या का वेबसाइट वग़ैरह डिज़ाइन करे रहिया आहियूं त उन में नंबरिंग लॻाए सघूं था त जीअं पाण खे ख़बर पए त पहिरीं शइ किथे आहे, ॿी शइ किथे आहे ऐं टी जेकी पाण शइ हुन में ऐड करे रहिया आहियूं उहा किथे आहे। उमेदु आहे दोस्तो त अॼु जो हीउ ट्यूटोरियल तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजी वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।